नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं जिते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो। हिन चयो त हिन ॾुखे वक़्त में एहतियात कयो, पाण खे ऐं पंहिंजे प्यारनि खे बचायो। क़ुरान पाक में आहे त जंहिं हिकु इंसान जी ज़िंदगी बचाए हुन समूरे इंसान ज़ात खे बचायो आहे। मुंहिंजा भाइर ऐं भेनरो, मां 20 तारीख़ ते जेको कोरोना जे हवाले सां कुझु तव्हांखे जेके हिन वक़्त ताईं नंबर्स आहिनि उहे ॿुधाइण थो चाहियां ऐं जेके एहतियाती तदाबीर आहिनि कोरोना वायरस सां बचण जे लाइ उहे बि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। हिन वक़्त ताईं असां 26,058 टेस्ट करे चुका आहियूं ऐं टोटल 2,764 माण्हू हिन मर्ज़ में मुब्तला थिया आहिनि। पंहिंजे सूबे सिंध में 635 माण्हू सेहतियाब थी विया आहिनि, इहे 23 सैकड़ो आहिनि। टोटल 61 माण्हू यानी 2 सैकड़ो माण्हू पंहिंजी जान विञाए चुका आहिनि हिन मर्ज़ में। हिन वक़्त में असां सभिनी जे लाइ लाज़िम आहे त न पंहिंजे लाइ पर पंहिंजे प्यारनि लाइ, पंहिंजे दोस्तनि लाइ, ख़ासि तौर ते पंहिंजे बुज़ुर्गनि लाइ एहतियात कयूं। हींअर कुझु न कुझु कारोबार, कुझु मसाजिद इहे आहिस्ते आहिस्ते कुझु खुलनि पियूं, कुझु अॻिते खुलंदियूं। हिन मर्ज़ जो इलाजु तव्हां वटि पाण वटि आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु कजो त तव्हां अगरि एहतियात न कंदो त थी थो सघे तव्हां पाण त अला कंदो सभई बचंदा पर तव्हांखे का तकलीफ़ न अचे, पर इन मर्ज़ में मुब्तला थी अगरि तव्हां ॿिए कंहिंखे इन्फेक्ट कंदो, ॿिए कंहिंखे इहा बीमारी ॾींदो त थी थो सघे उहो तव्हांजो प्यारो, तव्हांजो वेझो माइट, तव्हांजो दोस्त, तव्हांजो पाड़ेसरी, तव्हांजे सां गॾु कमु करण वारो या तव्हांजो बुज़ुर्ग इन तरीक़े सां उहो इन मर्ज़ जी दिफ़ा न करे सघे जीअं तव्हां पाण पिया कयो, उनखे तकलीफ़ अचे ऐं ख़ुदा न ख़ास्ता अला न करे हुनजी वफ़ात थिए। तव्हांजे लाइ लाज़िम आहे त तव्हां पाण जे सभिनी दोस्तनि जी, पंहिंजे वेझनि माइटनि जी हिफ़ाज़त पाण कयो। उहा हिफ़ाज़त तव्हांजे हथनि में आहे। क़ुरान शरीफ़ में आयल आहे त हिकिड़े शख़्स जी ज़िंदगी बचाइण जो मतिलबु आहे त सॼी इंसानियत जी ज़िंदगी बचाइजे। क़ुरान शरीफ़ जो इहो पैगाम मां तव्हांखे ॾियणु थो चाहियां त इहा एहतियात कयो त तव्हां ॿियनि जी ज़िंदगी बचायो, पंहिंजी ज़िंदगी बचायो, पर उन सां गॾोगॾु वधीक ज़रूरी आहे त तव्हां पाण जे प्यारनि जी ऐं ख़ासि तौर ते बुज़ुर्गनि जी ज़िंदगी बचायो। मूंखे पूरी उमेदु आहे त सिंध जो अवाम, पाकिस्तान जो अवाम सभु गॾु थी हिन वबा सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं अलाह साईं जी मदद सां, अलाह साईं जी महिरबानी सां हिन वबा खां निजात हासिलु कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।